अलीउल मुर्तजा शेर खुदा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वखालुहुमल कासिम बुन रसूलिल्लाह, हिनन जो मामो मां मुहम्मद जो बच्चो कासिमा व खालातुहुमा ज़ैनब व रुक़य्यत व उम्मु कलसूम बिनात रसूलिल्लाह। पाण फरमायो हिनन जो मामो मां मुहम्मद जो पुटु कासिमा हिनन जो मासियूं मां मुहम्मद जूं न्याणियूं ज़ैनब रुक़य्या उम्मे कलसूम आहिर। मुझे साईं इहो फरमाए पाण फरमायो जद्दुहुमा फिल जन्नत व जद्दतुहुमा फिल जन्नत। ॿुधी छॾो हिनन जो नानो जन्नतिया हिनन जी नानी जन्नतिया, हिनन जो चाचो जन्नती, हिनन जी मुठी जन्नती, हिनन जो मामो जन्नती, हिनन जो मासियूं जन्नती, हिनन जो जन्नती, हिनन जी अमर जन्नती हे ॿई पाण जन्नती हिनन जा हुबदार मोहब्बत करण वारा बि जन्नती आहिनि। सुभान अल्लाह। ओ अफजल है कुल जहां में घराना हुसैन का, नबियों का ताजदार है नाना हुसैन का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम हुसैन नडड़वा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सा प्यार कंदो आ। एक दफे इमाम हुसैन अंबर जी झोली में रोई रहियो आ। नंढड़ो हुसैन मुझा महबूब अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे मां निकरी नमाज ते पे वया त नंढड़े हुसैन जे रोअण जो आवाज ॿुधऊं। पाण नमाज ते न वया अर्ज़ी वारो हुसैन संदस नाना जो प्यार थो ॿुधाया। जॾहिं महबूब हुसैन जे रोअण जो आवाज ॿुधई पाण अम्मा फातिमा जे घर आया। ॾिठऊं त हुसैन रोई रहियो आ। पुछा क्यों त फातिमा हे छो थो रोए? अर्ज़ कई किबरा ॿार मर्ज़ी वारो आ अलाए छो थो रोए? पाण फरमायोसि अलम तअलमी अन्न बुकाहु युज़ीनी। ओ फातिमा हिन मुंहिंजे पुट हुसैन खे न रुआरींदी कर, छो त हिन जो रोअण मां मुहम्मद न सही सघंदो आहियां। हिन हदीस पाक मां साबित आ त हुसैन मुंहिंजे मुहम्मद करीम खे ज़ोर प्यारो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। भागी हिकिड़ी हदीस ॿुधो पोइ अव्हां खे करबला जो वाक़ियो ॿुधायां। सुभान अल्लाह। मुझो महबूब अम्मा उम्मे सलमा जे घर आयो। मुझे महबूब के 11 घर आयो हुयो। घणो बाबा 11 जोर सां ॻाल्हायो। तव्हां चओ असां खे चैन जी मोकल साईं पाण 11 कयूं। मुझे महबूब के 40 जन्नती मर्दन जी ताकत हुई। सुभान अल्लाह। ऐं हिकिड़ो जन्नती मर्द हितों जे 100 मर्दन जेतिरी ताकत रखंदो। सुभान अल्लाह। जॾहिं एतिरी ताकत जे पोइ चइजाए। ऐं ॿियो मुंहिंजे महबूब जी ख़ासियत आहे उनखे मुंहिंजे महबूब खे रब पावर ॾिनो आहे। हर औरत चवंदी त मां महबूब सां निकाह कयां। पोइ के सरदारनि जूं न्याणियूं हूं के वॾेरनि जूं हुयूं त उहा चवंदी त मां बि अॻ में बि वॾे घराणे जी आहियां। कंहिं
जेड़े तेरे सा शादी कंदसी कान मुसलमान थी क्यों उन चोदियो त निकाह करे त मदीने वारो साईं कर सुभान अल्लाह वो मुझो महबूब उनन के राजी कंदो हो ऐं हक अदा कंदो मुझो साईं जरे तवा हक अदा करे सगो त पो चैन जी मोकल द न त हिक या खोड़ द सुभान अल्लाह सही है आशिक तो गंजा जे त हिक ही गंजा हाँ पो कुरान तले त सचो है न कुरान तो चवे त मसना व सुलासा व रुबा फइन खिफ्तुम अल्ला तअदिलू फवाहिदा अल्लाह सही तो फरमाए तमा भली बब निकाह कयो ट्रे ट्रे कयो चार चार कयो मर्जी तव मा रब जी मोकल तव पर जे करे तवा के भाव जे त इंसाफ न करे सकंदो त पो हिक ही खोड़ त सुभान अल्लाह सब्र कंदो त जन्नत में वेरी 70 हूरू मिलंदो सुभान अल्लाह ऐं 71 ही तवारी भी मिलंदो ये कहानी सुभान अल्लाह ये सभनी जी सरदार हुंदी जन्नती हूरन जी भी ये के जाए ते तकरीर में जब त ही भी तवारी भी मिलंदो चे पो केरो मजो सागी घोड़ा खयो वजो मां चमु आ जन्नत में ही न हुंदी जी हिते आ जन्नत में त जन्नती थी वेंदी उते ही न कंदी मस्तियूं रड़ियूं न कंदी सुकून हुंदो न मानी पचाणी हुंदस न थाव धोइणा हुंदस न लटा धोइणा हुंदस न बार ॼणणो हुंदस उते जॾहिं हुंदी सुकून में त विड़ंदव छाजे लाइ जिक्र करे चओ ला महबूब जा हजरत कासिम हजरत अब्दुल्लाह हजरत इब्राहिम ये भी याद करे छो चार न्याणियों मुझे मोहम्मद करीम जो मान तो चवा पान मदीने वाले बुधायो मुखे तवा जे साईं नवाब अली जे औलाद जी खबर ना है मुखा कोई पुछंदो मां धुको हणी बुधाईंदुम पर नवाब अली साहब पंहिंजी पान औलाद बुधाईंदो त साईं मुखे हेतरा पुट हेतरियूं न्याणियूं मुझे महबूब बि बुधायो हाणे महबूब ते त यकीन करणो आ तबरानी शरीफ जी हदीस के अगो बुधायो में मुझे महबूब फरमायो मुंजी हिक न्याणी हसन ऐं हुसैन जी मावा ऐं टे मां मोहम्मद जूं न्याणियूं हसन ऐं हुसैन जूं मासियूं आहिनि सुभान अल्लाह टे नींगर चार न्याणियूं सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस मुबारक पे बुधाइण चाहियम मुझे महबूब बीबी उम्मे सलमा जे घर वया उम्मुल मोमिनीन जे घर उन रात उन जो वारो हुयो मुझा साईं वेठा अंदर पान फरमायो ऐ उम्मे सलमा अज मूं वट उहो मलाइको थो अचे जेको अग में कॾहिं बि ज़मीन ते न आयो आ वरी उम्मीद सां रब खां मोकल वठी आयो आ त मौला अग में ज़मीन ते न वियो आया ओ मौला अग में मां तुझे नबी जी ज़ियारत न कई आ अज मोकल दे ओ उम्मे सलमा अज वो मलाइको मूसा मिलन आयो आ कंहिंखे बि न छॾ जाए मां दर बंद करे तो विया मां ऐं मलाइको कचहरी कंदासे अम्मा उम्मे सलमा दर ॾेई ॿाहिरां विरांडे में वेठी महबूब अंदर कमरे में आ इजाजत अंदर वञण जी कंहिंखे बि कान्हे का पर अर्ज़ीअ वारो नंढड़ो हुसैन आयो हलंदो आयो अम्मा उम्मे सलमा चईसि पुट अंदर न वञो तुंहिंजो नाना मलाइक सां मिली रहियो आ पर हुसैन त बादशाह अम्मा उम्मे सलमा जी ॻाल्हि ॿुधई को न दर खोले सिधो मोहम्मद करीम जे झोलीअ में अची वेठो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुसैन बादशाह चो हुसैन जोर सां ॻाल्हायो हुसैन बादशाह
छा दस्याई छा हुसैन छा दस्याई छा हुसैन मुहिंजो बादशाह मुहिंजो बादशाह हुसैन हुसैन आयो महबूब जे झोलीअ में ची वेठो वरी चढ़ी कुल्हे ते वेठो मुझे महबूब कुल्हे ते वेठल हुसैन के चुमियूं पिया ॾियनि कॾहिं रुखसारनि ते चुमी कॾहिं गलनि ते चुमी मलाइका अर्ज़ कयो त क़िबला ही हुसैन खे प्यारो आ पाण फरमायो ॾाढो प्यारो आ चई त अर्ज़ कयां पाण फरमायो साओ मलाइका चओ छा थो चवी अर्ज़ कई त क़िबला हिन अव्हां जे प्यारे हुसैन खे अव्हां खां बाद में अव्हां जा उम्मती करबला जे मैदान में बेगुनाह कत्ल कंदा ओ क़िबला चओ त अव्हां खे उन ज़मीन जी मिट्टी भी खणी आणे ॾियावा अगो साईं मुनारी साहब अव्हां खे ॿुधायो पए मुंहिंजा सुहिणा पर मां तव्हां खे हिन अंदाज़ में थो ॿुधायां मुंहिंजे महबूब जे आॾो मलाइक सगोरो वेठो आ हींअर रुगो बाह डिघी कई करबला समय मेल परे हुई बाह उते पुगी करबला जी मिट्टी खणी मुझे हबीब जे आड़ो हीअं जले चई त क़िबला हीअ उहा करबला जे सरज़मीन जी मिट्टी आ जिते अव्हां जे बच्चे हुसैन के शहीद कयो वेंदो अम्मा उम्मे सलमा के महबूब सदे उहा मिट्टी ॾिनो उहा अम्मा उम्मे सलमा पंहिंजे पोतीअ जे पलाद में ॿधी हथी की करे छॾी ओ अर्ज़ी भुटे वारो मुंहिंजे सोने जे अखियुनि मां लुड़क बि हली आया पर यार हिन मां ॿ सबक मिलिया हिकु त हुसैन जे लाइ रोअण रसूलुल्लाह जी सुन्नत सुभान अल्लाह महबूब अगे ही रुना हुसैन शहीद न थियो अगे ही रुना हालांकि शहादत ते मुंहिंजा महबूब रंज न हुया पर वो जेके कत्ल ईज़ा पिया मुंहिंजे सोने के याद अचनि ऐं हुसैन नंढड़ो आहे ऐं मुंहिंजा सोना ॿियो सबक बि ॾाढो भलो मिलियो सबक इहो आहे ज़रा गौर कयो मलाइको आहे वेठो मदीने में आ दर दरियूं कमरे जा बंद हुया बाह डिघी कई करबला जी मिट्टी खणी आयो वेठो बि उते आ हिक सेकंड में हिक लम्हे में मलाइको सगोरो मिट्टी खणी ऐं महबूब जे आॾो पेश करे सघे थो वेठो बि उते आ वयो बि करबला नाहे त पोइ यार समझण जी ॻाल्हि आहे हिक मलाइक खे जेको ज़ियारत जे लाइ हली आयो आहे उनखे रब एॾी ताक़त ॾिनी आहे जो सवे मेलन जो पंधु अखि छिंभ में करे महबूब जे आॾो मिट्टी पेश करे सघे थो मुंहिंजो महबूब त सॼी काइनात जो सरदार आहे उनखे कहिड़ी न ताक़त हूंदी सुभान अल्लाह सभई ॻाल्हायो सभई ॻाल्हायो सभिनी मलाइकनि जो महबूब सरदार सभिनी नबीअनि जो महबूब सरदार सभिनी बादशाहनि जो महबूब सरदार ये हिकड़े मलाइक जी ताक़त आहे जेको अखि छिंभ में मिट्टी खणी आणी पेश करे सघे थो त मुंहिंजो महबूब छा सॾु करे अर्ज़ी भुटे में नथो अची सघे मुंहिंजो महबूब वॾी ताक़त वारो आहे सुभान अल्लाह सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या करबल में इमाम हुसैन मिठा तुझो सजदो करणो विसरे नथो ओ धड़ करबल में
मुझो इमाम हुसैन अल्लाह जी राह में पंजो सिर ॾेई बच्चा ॾेई घोर थी वियो ॾहीं जॻह आहे मुझो इमाम कुर्बान लगो पियो बेपरी जी नमाज को अग में जुमे जी नमाज को अग में सब आल बैत 19 आल बैत होया ऐं ॿिया गुलाम होया असहाब हुसैन जा होया चुरपुर बंद कयो वे कुर्बान थी चुका होया जुमे जी नमाज ते मुझो मौला हुसैन नमाज में रब जे आॾो घोर थी सुभान अल्लाह गोया के इमाम हुसैन या तलकीन करे वयो तो मुझा आशिको ॾिसो जेके हुसैनी सदायो तो उन्हनि ते फर्ज आ तो वे नमाज के एडो जरूरी समझन ॾिसो मुझा बच्चा कुसजी विया नमाज तो पढ़ा सुभान अल्लाह ॾिसो मां जख्मी लगो पियो आया मुझे अखियुनि में खून भरियल आ मुझे दहन मुबारक में खून भरियल आ पोइ पे मां नमाज जी पढ़ण जी कोशिश करे रहियो आहियां सुभान अल्लाह जिस्म में सही 34 तलवारन जा धक लगा मुझे इमाम हुसैन तौबा कयो 33 नेज़न तीरन भालन जा धक लगल होया आशिकन वे गणिया ते 34 धक लगल आ तलवारन जा 33 तीरन जा बुधाए ते जे के रसूल चुमे पियो वरी उनके जख्मी बनायो पियो यो कलमो केड़े कम या नमाज केड़े कम नमाज में पढ़न पिया करबला में आए हुसैन ते वार ये पिया कर अल्लाह अकबर ई तलवार हलन पिया नहीं पिया कर अल्लाह अकबर ये केड़े कम जी इबादत है इकराश का चौथा अजब मजाक है इस्लाम की तकदीर के साथ अजब मजाक है इस्लाम की तकदीर के साथ काटा हुसैन का सर नारे तकबीर के साथ मुझे मौला हुसैन कुर्बान थी जो पुण्य ते भुख ते सिर ते खंजर हले थो सोनो इए न तो करे अंबाड़े गलड़े गोड़ाड़े न करे तो सुभान रब्बियल आला पाक मुझो रब मथां सुभान रब्बियल आला पाक मुझो रब मथां हु तेज खंजर तो हलाए मुझो हुसैन वरे सुकून सां तो चवे सुभान रब्बियल आला पाक मुझो रब मथां अर्ज़ी वारो जरे मुझो इमाम शहीद थी वियो न ये धड़ो ते सजदे में पियो सिर वनी जालिम खयो खणियो नेज़े ते ये झुमरियूं पिया खणी झुमरियूं पिया त घटी वियासीं हुसैन क़त्ल थी वियो यजीद जी बगावत खत्म थी वई ऐं ओड़ो अंबड़ियूं न्यायूं सगोरियूं तंबुनि मां वो नज़ारो ॾिसण बीठो केड़ो न दर्दनाक मंजर तू ये ॾिसी सघंदे सुबुह खां वठी मुंहिंजे महबूब जे बचन ये दुख अखियुनि सां ॾिठा मुंहिंजा सोना जॾहिं इमाम जो सिर नेज़े ते आ अंबड़ियूं सायूं जन के हुसैन तलकीन करे त मुंहिंजे वञण खां पोइ मथा उघाड़ा न कजो सीनन के धक न हणजो हाय घोड़ा न कजो कुरान असां वटि लथो कुरान में लिखियो पियो आ त रड़ियूं मातम न इन अल्लाह मा साबिरीन अल्लाह सब्र वारन सां गॾु आ सब्र कजो साबिरन जी औलाद आयो मता बुज़दिली ॾेखारी तो बहादुरी ॾेखारियो पर यार रोण त फितरी अमल आहे उन जी त हुसैन मनो कोन करे वियो न असा के भी मनो काने महबूब जे बच्चन के भी मनो कान हुई फकीरो हुसैन जो सिर नेज़े पाक ते खणी खुशू कर लगा उनके केड़ी खबर त न्यारी बेहोश लगी पईया
उनका पोइ ज़ालिमन मुझे महबूब दे बचड़न जा तंबू साराया यार जंहिंजो को वाई वसीलो न बचंदो आ उन जाई घर सराया वेंदा मुसलमानो हे मुझे महबूब जा बच्चा हुन खेमे मां निकरी बे में पिया वञण बे मां निकरी टे मां जड़े बाहिया उन खां पुठीरा महबूब जा बच्चा निकरंदा पिया वञण ये तंबू सड़ी विया हेॾो सैयद ज़मीन ते पिया होॾो तंबू सड़िया पिया महबूब जूं न्याणियूं मिटीअ ते वेठियूं अल्लाह अल्लाह पयूं करण सब्र सां इम्तिहान ॾेई रहियूं हुयूं शाम हीअं ॾुख वारी गुज़रन सिज लहण वारो थियो महबूब जा बच्चा जमीन ते वेठा हन ज़ालिम आया जेके इमाम जे हथारम सैयदन जे हथारम जहन्नम में पहुची विया हुनन जी नमाज पढ़ियूं मुझे महबूब जा बच्चा विखरिया पिया इए खणी चओ त ज़मीन ते मिटीअ ते ज़रा जा गुल पतियूं पतियूं लॻा पिया रात थी वई सिज लही वियो यज़ीदन पाण में सलाह कई तड़े चौथो ॾींहुं हे रसूल जा बच्चा उन ते वेठा जॾहिं उन जा चोर बि कुर्बान थी विया बेली हाणे त पाणी खोलियो ने पाणी बंदि न कयो ने पाण में चयो त हू कोन पीअंदा का अहिड़ी अटकल ठाहियो उन्हनि अटकल करे यज़ीद जे हज़रत हुर जे घर वारीअ खे पाणीअ जो थां ॾिनो तूं खणी वञ वञ ज़ैनब खे ॾे चवेसि अम्मा पाणी पीओ हज़रत हुर जी ज़ात पाणीअ जो थां खणी यारी मुहर्रम जी रात आई अम्मा ज़ैनब सां जी मिली चईं अम्मा पाणी खणी आई आया अम्मा चयसि साजुर छो न खणी आई मुंहिंजा जवान उन ते कुसिजी विया चिसमण जड़ी मन ज़ालिमन ॾिनो मां खणी आई आहियां मुंहिंजो मुड़ुस बि तव्हांजे नाले ते घोर थी वियो आहे मां जे वफ़ादार जी घर वारी आहियां पाणी क़बूल कयो अर्ज़ी वारो हीअं मां ज़ैनब सां पाणीअ जो थां वरितो वठी पाण न पीतई ॿियनि बीबियुनि खे न पीआरियई हीअं खणी हलंदी आई हुन जी ज़ाल पई चवेसि अम्मा तूं पी चईं दरग में मासूमनि खे प्यारणो आहे हीअं पाणीअ जो थां खणी हलंदी आई हलंदी अची अम्मा सकीना मिटीअ ते सुती पई आहे चयईं सकीना पाणी आदो थमाए उत पाणी पी सकीना उथी आहे हीअं पाणीअ जो थां वठी पंहिंजे लंबनि ते न रखियई रोए बि पई हीअं पाणी खयूं बि वञे पई ऐं अम्मा पई चवेसि पुट काॾे थी वञे पाणी पी ॿियनि खे बि पीआरणो आहे अम्मा सकीना रोंदी बि पई वञे ऐं चवंदी बि पई वञे पुफी अम्मा मुंहिंजो भास घर उन ते जो कुसिजी वियो उनखे पीआरींदमि उनजो हक़ आहे पाणीअ जो थां खयों पई वञे ऐं ईअं चवंदी पई वञे असगरा 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 तोखे बाबा पाणी न पीआरे सघियो तोखे चाचो अब्बास पाणी पीआरे न सघियो मां तुंहिंजे लाइ पाणी हथ करे आई आहियां
रात सैयदन जी इए गुजरी सुबह थियो जालिम आया महबूब जे बच्चन के कैदी बनाए करबला का इब्ने ज़ियाद जे दरबार में वठी हलन लगा। तवज्जो जे आखिरी गाल अर्ज कर करबला का इब्ने ज़ियाद जे दरबार में दुख जी गाल है त अन्या ताईं सैयद ये मिट्टी ते पिया। हाणे जॾहिं काफ़िलो हलण लॻो त ईअं इमामनि जे धड़नि ऐं जिस्मनि जे आॾो ईअं काफ़िलो हलण लॻो। हेॾे ॾिसो